नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कपरो में ख़बर ॾींदा हलूं त कपरो में सिंध हुकूमत सांगहड़ ज़िले जे फलورملن ऐं आटा चक्कियुनि खे सरकारी अघनि ते कणक जी फिराहमी गुज़िरियल 3 महीने खां बंदि करे छॾी आहे। सरकारी गोदामनि जी कणक ख़राब थियण लॻी आहे। फलورملن ऐं चक्की मालिकान खे सरकारी अघनि ते कणक न मिलण सबबि वापारियुनि अटे जा मनपसंद अघ मुक़ररु करे छॾिया आहिनि। ग़रीब अवाम सख़्त परेशान। इंतज़ामिया अॻो निंड में सुतल आहे। ज़िले जे समूरनि शहरनि में अटे जे अघनि में ओचितो वाध सबबि ज़िले इंतज़ामिया नोटिस न वरितो आहे। प्राइस कंट्रोल कमेटी बि मंज़र तां ग़ाइब है। सिंध सरकार पारां सरकारी अघनि ते कणक जी फिराहमी बंदि करण सबबि वापारी ओपन मार्केट मां कणक ख़रीद करे मर्ज़ी जा अघ वेकिरो करे रहिया आहिनि। फूड खाते जे ज़राए जो चवण है त असां वटि कणक गोदाम में मौजूद है, पर सरकार जी का बि पॉलिसी लेटर न हुजण करे कंहिंखे बि कणक नथा ॾियूं। 15 तारीख़ अॻी तारीख़ वरी हाणे 15 तारीख़ 11 महीने जी 15 तारीख़ वरी चवनि पिया 10 महीने जी 15 तारीख़ हाणे चवंदा 20 ॾींहं आहिनि 20 तारीख़ तव्हांखे ॾींदासीं। अञा ताईं गोदाम को बि कोन खुलियो आहे, को बि कोन। ईअं पई कणक ईअं पई सड़े, ईअं पई आहे हेठि पाणी में पई हले। जी असां शहर मां ख़रीद कयूं था। 2100 वठूं पिया, 2150 वठूं पिया। अटो 2350 हलायूं पिया, 2300 हाणे छा कयूं। फलورملن वारा हींअर 2250 2300 रुपया फलورملن कयो आहे। 2300 रुपया फलورملن वारा कंदा। हुनखां पोइ चक्की वारा हाणे असां कहिड़ो ॻाल्हायूं अटो। अञा ताईं कणक कुझु बि कोन मिली आहे। असीं मिड़े लोकल वठी ख़रीदारी करूं पिया। बसि हाणे असीं छा था करे सघूं। जीअं सेंटर खुलनि, सरकारी सेंटर खुलंदा त आवाम खे रिलीफ मिलंदो। न त ई जेकी कणक लोकल आहे 2150 रुपये में ख़रीदारी हले पई, त उन हिसाब सां अटो 2400 वञी बीहंदो। असीं 2350 रुपया पोइ हलायूं पिया, पर अटे जो उन हिसाब सां 2150 जे हिसाब सां 2400 रुपया अटो हलंदो। ग़रीबनि जो को आवाम ख़्यालु कोन थी करे। उन जे बावजूद बि कणक जेको आहे न 21 21 खां घटि कोन थी। अटो वठण वारा पहिरीं उन्हनि खे 2400 ॿुधाईंदा, हैरानी सां वॾो जवाबु ॾींदा 2400 रुपया अटो। उन जा बाद में पोइ मजबूर थी बेवस थी 23.5 बि कंहिंखे ॾेई हू इहो इज़हार कंदा त असीं ॿोॾ सतायल आहियूं, ग़रीब आहियूं, मिसकीन आहियूं, रोडनि ते अची विया आहियूं। पर जेको अथई न असांजो माना हाल जाम बुरो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।